सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में संगरार में अगवा थी वियल निंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया। लाड़काने में अवामी वर्कर्स पार्टी, नारी जमहूरी महाज़ ऐं प्रोग्रेसिव स्टूडेंट्स फेडरेशन तरफ़ां मासूम प्रिया कुमारी जी बाज़ियाबी ऐं सिंध में धाड़ियल राज ख़िलाफ़ कमाल जंबलात खान, गफ्फार खान, ज़ाहिद हुसैन ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। शहदाद कोट में अवामी वर्कर्स पार्टी, नारी जमहूरी महाज़ ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि तरफ़ां प्रिया कुमारी जी बाज़ियाबी ऐं धाड़ियल कल्चर ख़िलाफ़ सींगार नूनारी, फौजिया नूनारी, वहा पंद्राणी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। दादू में चाइल्ड राइट्स कमेटी जे सॾ ते प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ न्यास चांडियो, प्रोफेसर इरफान कलोड़ो, मोहम्मद बख्श कोराई ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो, जंहिं मोहम्मद खान में क़ौमी अवामी तहरीक, हिंदू पंचायत ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ डॉक्टर GM गुल, विजय कुमार, विनोद कुमार ऐं ॿियनि जी अॻवानी में अल-फतह चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। चंबड़ में हारी कमेटी जे सॾ ते प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। डिगड़ी में मासूम न्याणी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सजाग ॿार तहरीक जे मरकज़ी सॾ ते नूर आफ्ताब कलोई, अमीर बख्श चरवार, तालिब चरवार ऐं ॿियनि जी अॻवानी में डिगरी फाटक खां रैली कढी प्रेस क्लब ॾांहुं धरणो हंयो वियो। मोहन जो दड़ो भरिसां ॻोठ सिहड़ स्टेशन वासन सिविल सोसाइटी पारां प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे लाइ रोशन बाज़ार खां रैली कढी निटहण उस में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाजी अॻवानी असद रज़ा सरगाणी, रज़ाक चांडियो, फिदा हुसैन जोणे जो, उस्ताद इस्लामुद्दीन जोणे जो ऐं ॿिया करे रहिया हुया। चूनकोट शहर में सिविल सोसाइटी पारां शौकत नूनारी, मुखी सूरतमल, एंशीमल ऐं ॿियनि जी अॻवानी में संगरार मां अगवा थियल प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि मुताबिक़ त फौरी तौर ते संगरार मां अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराए सिंध मां धाड़ियल राज खे ख़त्म कयो वञे।